ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा में सिंध सभा पारां सिंधी अदबी तारीख़ी किताबनि जो स्टॉल लगायो वियो। तफ़सील मूजिबि हिंगोरजा जे लखियारी मार्केट भरिसां सिंध सभा तंज़ीम जे अॻुवाण इनाम सिंधी अतीक सूमरो पारां किताबनि सां मकामिल सिंध सां मकामिल जे उनवान सां सिंधी अदबी ऐं तारीख़ी किताबनि जो स्टॉल लगायो वियो। किताबनि जे स्टॉल ते शहरनि पढ़ियल लिखियल इल्म ऐं अदब सां शौक़ु रखंदड़ माण्हू नौजवान शागिर्द वॾी दिलचस्पी सां किताबनि जो मुतालियो ऐं किताब ख़रीद करे रहिया आहिनि। उन मौक़े ते सिंध सभा अॻुवाण इनाम सिंधी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हीउ किताबी स्टॉल लॻाइण जो मक़सदु सिंधी माण्हुनि नौजवाननि शागिर्दनि खे इल्म ऐं अदब जी तरफ़ राग़िब करण ऐं संदनि शऊर में वाधारो करणु आहे। सिंध सभा पारां ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि में पिणु अहिड़ा स्टॉल लॻाया वेंदा त जीअं अवाम ऐं शागिर्दनि में इल्म ऐं अदब सां दिलचस्पी वधे ऐं असीं तरक़ी करे अॻिते वधी सघूं।